मां यशवंत महाराज तव्हांखे बिम एंटरटेनमेंट चैनल ते भलीकार चवां थो। कल्ह ईअं थियो त असांजे पाड़े में जेको आहे असीं वॉक लाइ निकिरंदा आहियूं त ॾिसूं त ॿाहिरि निकितासीं त बाहि 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 लॻी पई आहे। वियासीं थोरो जेको आहे सो साइट जे वेझो त पुलिस जूं गाॾियूं फायर ट्रक वग़ैरह तमामु घणो जेको आहे सो उते जेको आहे सो सरकारी अमलो जेको सो इन डिपार्टमेंट जा माण्हू आयल हुआ। असां परते खां बीही जेको आहे सो वीडियो रिकॉर्ड कईसीं। ही तव्हांखे नज़र अचे पियो त जेको आहे सो ॾिसो केतिरियूं गाॾियूं आहिनि मथां जेको आहे बाहि जा जेके आहिनि से शोला पहिरीं निकिता पिया, पोइ आहिस्ते आहिस्ते पाणी अची उजामण लॻा, पर तमामु वॾे पैमाने ते बाहि लॻी। हाणे तव्हां हिते फायर जूं ॻाल्हियूं, एमरजेंसी, एम्बुलेंस, फायर ट्रक, पुलिस जूं गाॾियूं चौतारी जेको आहे सो हिन साइट खे घेरे ऐं माण्हू कंहिंजो बि अचण वञण अंदरि कोन हो। ऐं इहो सिलसिलो तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में हिननि खे तक़रीबन लॻा हूंदा त 2.5-3 कलाक लॻा हूंदा इन बाहि ते खे काबू करण जे लाइ। असां ॾिसंदा रहियासीं पाणी जूं ट्रकूं वग़ैरह सभु जेको आहे सो इस्तेमालु थियूं पे बीठियूं हुयूं, कुझु बैकअप में बीठल हुयूं त माना हिकिड़ी ट्रक में को मसइलो थी वञे त ॿी ट्रक अची वञे हली मथां खां माण्हू, पर शाबस हुजनि हिन फायरमैन खे जेके पंहिंजी साह जी परवाह न कंदे, जान जी परवाह न कंदे कनि था। वरी असीं जेको आहे सो ॿिए ॾींहुं वरी वापसि वियासीं इन साइट ते ॾिसी अचूं त बाहि खां पोइ हालति छा आहे। त बाहि खां पोइ हालति इहा तव्हांखे जी नज़र अचे पई त हाणे वञी हिकिड़े घर जो ढांचो बचियो आहे, बाक़ी ॿिया सभु घर जेके आहिनि से सड़ी रख थी आहे। सॼा काठ जा घर हूंदा आहिनि, थोरी देरि थी वेंदी आहे त मतिलबु त माना किसो तमामु थी वेंदो आहे। हाणे इहे जेके आहिनि से घर सभु सड़ी विया आहिनि। इहे माना हिन में माण्हू इहे नवां ठहिया पिए, इन जे करे इन में को बि जेको आहे सो माण्हू वग़ैरह रहियल कोन हो, सॼो नुक़सानु थी वियो। हाणे हीअ जेका बिल्डर जेको आहे उन जी ज़रूरु इंश्योरेंस जेका थियल हूंदी, उन खे सॼा पैसा मिली वेंदा ऐं घर जेके जंहिंजा बुक करायल हुआ उन्हनि खे बि जेके आहिनि से घर वापसि ठही मिलंदा। पर मसइलो इहो थींदो त कुझु डिले थी वेंदो, छो त हिते तरीक़ो इहो आहे त घर जॾहिं बुक कराईंदा आहियो त तव्हां वरी साम्हूं जंहिं घर में रहो पिया उहे छॾण जी जेका आहे सा डेट वग़ैरह ॾेई छॾंदा आहियो। पर हीअ त जेको आहे एमरजेंसी वारो मसइलो आहे त हिन में केर बि कंहिंखे जेको आहे सो मयार बि नथो ॾेई सघे। हीअ कुदरती जेको आहे का आफ़त अची वई। 12 घर जेके हुआ, हिकिड़े घर जी क़ीमत तक़रीबन जेको आहे सो $1 मिलियन आहे, त 12 घर जेके आहिनि से सड़ी रख थी विया। हाणे इहो ढांचो बि जेको ठाहींदा ऐं इन खे जेको आहे सो वरी जेको आहे सो नवे सिर ठाहींदा। पासनि वारनि घरनि खे बि थोरो नुक़सानु थियो, पर शुक्र इहो थियो त को बि इन्हनि घरनि में रहाइश पज़ीर कोन हो। इन ई हालति में घर हुआ जेके हींअर हाणे तव्हांखे नज़र पिया अचनि, इन ई हालति में इहे ठहियलु हुआ ऐं बसि जेको आहे सो 2-3 कलाकनि में सड़ी रख थी हलिया। महिरबानी तव्हांजी, तव्हां असांजे चैनल खे जेको आहे सो लाइक करियो, कमेंट करियो, सब्सक्राइब करियो। वॾा लख कुर्ब तव्हांजा, महिरबानी।